जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर जी पूज्य सिंधी पंचायत समिति निवारू जोटवाड़ा ये अंदर हिकिड़ो विवाद उथियो आहे चुनाव खे खणी करे तमाम ई वधीक हिकिड़ो विवाद गहराइजी वियो आहे। पदाधिकारी आहिनि, टिनि पदाधिकारियों ने हिकु साथ पंहिंजो इस्तीफ़ो पेश भी करे लाथो आहे ऐं हिकिड़ी ई मांग रखी अथनि कि चुनाव करायो। ऐं उते ॿिए तरफ़ मुखी साहब इन ॻाल्हि जो को बि प्रत्युत्तर ॾियण लाइ करे तयारु कान्हनि कि उहे आख़िर चुनाव कराईंदा या कान कराईंदा। बहरहाल दोस्तों, असांखे जानकारी ॾिनो हूंदे गौरी शंकर पंजवानी जी ॿुधाई कि हिते जा मुखी साहब रुगो पंहिंजी मनमानी कंदा आहिनि, पंचायत में कहिड़े बि सदस्य या कहिड़े बि पदाधिकारी जी नथा ॿुधनि ऐं सिर्फ़ु पंहिंजी मनमानी था कनि, जंहिंजे कारण असां हिननि खां असंतुष्ट आहियूं ऐं असांजो इस्तीफ़ो पेश करे लाथो आहे। ऐं तंहिंजे अलावा असां मुखी साहब खे चयो बि आहे कि लोकतांत्रिक तरीक़े सां उहे चुनाव कराइनि ऐं पूरी जनता जे समक्ष बाक़ाइदा जेका वोटिंग थींदा आहिनि उहे कराइनि ऐं पोइ भले उहे जीते करे अची था सघनि। बहरहाल दोस्तों, अगरि कंहिं पंचायत में हिकु साथ 3 अधिकारी पंहिंजो इस्तीफ़ो पेश था करे लाइनि त किथे न किथे मुखी साहब खां हुननि जी नाराज़गी हूंदी आहे। ऐं तंहिंजे अलावा उते जी मातृशक्ति जी ॻाल्हि करूं, महिला मंडल जी ॻाल्हि करूं त उहे बि इहे ॻाल्हि थियूं चवनि कि असांखे दुबारा हिते हिकु दफ़ा चुनाव कराइणो आहे। पंजवाणी साहब जानकारी ॾींदे ॿुधाइनि कि अगरि मुखी साहब असांजी ॻाल्हि नथा मञनि या जनता जनार्दन जी ॻाल्हि नथा मञनि, सिंधी समाज जी ॻाल्हि नथा मञनि त असां जयपुर जी सेंट्रल पंचायत तक में हिन जी शिकायत दर्ज कराईंदासीं, जैसा कि असांजी पंचायत जो फ़ैसिलो सेंट्रल पंचायत करे सघे। कार ॾिसणो इहो आहे कि छा मुखी चुनाव कराईंदो या कान कराईंदो। ऐं दोस्तों, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि असां ॿुधाए था लाहियूं, इहा समस्या बहरहाल खाली हिकिड़ी पंचायत जी कान आहे, जयपुर ई न अभी तो पूरे भारत जे अंदरि हिकिड़ो प्रचलन सो हली वियो आहे कि केरु अगरि मुखी ठही थो वञे त उहो उन पद तां लहण जी इच्छा ई कान थो रखे। बिल्कुलु इहे चइजे कि हिकिड़ी कुर्सी खे पकड़े फेविकोल जे जोड़ जे आंगुरु चुपकी वेंदो आहे। ईमानदारी त इहा चवंदी आहे कि हर साल न त हर ॿिए साल लोकतांत्रिक तरीक़े सां इलेक्शन हुजणा घुरिजनि। अगरि मुखियुनि जो कमु सुठो आहे त उहो स्वतः ई जीते करे जनता जे समक्ष अची वेंदा आहिनि ऐं किथे अगरि मुखियो कार्य गड़बड़ थींदो आहे त ऑटोमेटिक जनता उन्हनि खे नकारे लाहींदी आहे। त हिते मुखियुनि खे पंहिंजी ईमानदारी ॾेखारणी घुरिजे। बहरहाल निवारू पंचायत जो आख़िर छा थो फ़ैसिलो हुए असां तव्हांखे अॻियां ई अपडेट में ॿुधाईंदासीं। जय श्री झूलेलाल।